सब खां पहिरियां असांजो मेन मसलो है ईमान जो मसलो आहे। सब खां पहिरियां कोशिशि ऐं कावश कयो पंहिंजा चंद लम्हा उहे कलाक ॾींहं कढी हिन मसइले खे अॻिते मोकिलियो। हा, हिनखे अॻिते मोकिलियो, ॿिए मसइले हाली छॾियो। ॿिए में बि त असांखे हेॾे टाइम न मिली सघंदो। इन जे करे सभिनी दोस्तनि खे बि हिन मसइले ते घुरायो ऐं हिन मसइले खे अॻिते मोकिलियो, हिनखे निपटायो। बाक़ी ॾींहं बक़ाया जेके आहिनि इहे इंशाअल्लाह ताला सभु गॾिजी करे ऐं कुल जंहिंखे बि ॾंडो ॾियणो आहे हुनखे ॾंडो ॾींदासीं। हाँ, अच्छे कंदासीं, हर शइ में बीठा असां। मेन मसइलो आहे हिन मसइले खे वठो, ॿिए मसइले खे वठंदो टाइम ज़ाया थी वेंदो, ॿिया मसइला घटि आहिनि। हा, बसि हिनखे टाइम ॾियो ऐं हिनखे जल्दी निपटायो टाइम खे बसि। ईमान बाबा माण्हुनि जो हर इंसान जो ईमान महिमान आहे। तंहिंजे करे अॼु जेका गैरतमंद क़ौम असांजे हिननि सभु लफ़्ज़ मुतफ़िक़ ॾिना त इन मसइले खे वठी अॻिते धिकियो।